सिंध में डिजिटल गवर्नेंस ऐं सूबाई डेटा सेंटर क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। ई अटेम्प्टिंग मुआहिदे जी तक़रीब थी आहे, जॾहिं त सूबाई वज़ीर अज़रा पेशुओ सरदार शाह, ख़ासि मददगार अली राशिद ऐं ॿियनि शिरकत कई आहे। बोर्ड ऑफ रेवेन्यू सिंध ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कंपनी में बि मुआहिदो तइ थी वियो। सूबे में डिजिटल गवर्नेंस खे हथी ॾियण लाइ क़दम तेज़ कया वञनि। वॾे वज़ीर जो हुकुम आहे। ई स्टैंपिंग निज़ाम सां जाली स्टाम्प पेपर जो ख़ात्मो थींदो। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे, हीउ क़दम शहरनि लाइ ख़िदमतुनि खे आसान बणाइण लाइ खंयो वियो आहे। ई स्टैंपिंग ज़रिए 12.8 अरब रुपया उगाड़िया विया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो इहो चवणु आहे, ईंदड़ मरहले में मुकमल पेपरलेस निज़ाम मुतारिफ़ करायो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां सूबाई खातनि खे डिजिटल बणाइण जी हिदायत कई वई आहे। सिंध में डिजिटल गवर्नेंस ऐं सूबाई डेटा सेंटर क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि ई अटेम्पिंग मुआहिदे जी तक़रीब कई वई आहे, जॾहिं त सूबाई वज़ीर अज़रा पेशुओ सरदार शाह, ख़ासि मददगार अली राशिद ऐं ॿियनि शिरकत कई आहे। बोर्ड ऑफ रेवेन्यू सिंध ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कंपनी में मुआहिदो तइ थी वियो। सूबे में डिजिटल गवर्नेंस खे हथी ॾियण लाइ क़दम तेज़ कया वञनि। ई स्टैंपिंग निज़ाम सां जाली स्टाम्प पेपर जो ख़ात्मो थींदो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हीउ क़दम शहरनि लाइ ख़िदमतुनि खे आसान बणाइण लाइ खंयो वियो आहे। ई स्टैंपिंग ज़रिए 12.8 अरब रुपया उगाड़िया विया आहिनि। ईंदड़ मरहले में मुकमल पेपरलेस निज़ाम मुतारिफ़ करायो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां सूबाई खातनि खे डिजिटल बणाइण जी हिदायत बि कई आहे।